ڪنڌڪوٽ लॻो सी सेक्शन थाणे जी हद में दाड़ियलनि जो राज बरक़रार आहे। ताज़े वाक़े में दाड़ियल मरील वेझो इंडस हाईवे ते मुसाफ़िर गाॾियुनि मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में कंधकोट ईंदड़ दीवान बिरादरी जी कार खे 4 गोलियूं लॻियूं। कंधकोट जो विकी क़ुमार सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फर्स्ट एड ॾियण बाद सखर अस्पताल रेफर कयो वियो। वाक़े सबबि मुसाफ़िरनि ऐं शहरनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो।